अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सजी भलिया। मुस्तफ़ा करीम जे सहाबा जो तादाद किताबन में 1,24,000 कमो बेश साहबी छा के चइबो आहे जंहिं ईमान वारी अख सां मुस्तफ़ा जी ज़ियारत कई या ईमान वारी हालत में मुस्तफ़ा जी महफ़िल जंहिंखे नसीब थी ओ पोइ हिकिड़ो सेकंड हिकिड़ो मिंट बि थी तॾहिं बि इहो साहबी आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? इहो साहबी आहे। सहाबा मुस्तफ़ा करीम जन जा सहाबा सभिनी जूं पंहिंजूं पंहिंजूं फज़ीलतूं अचो त मां तव्हांखे ॿुधायां त सोणे हैदर करार जी फज़ीलत मुस्तफ़ा साईं पंहिंजे ज़ुबान सां छा ॿुधाई। 1,24,000 सहाबा पर पाण फरमायूं था अक़ज़ाहुम अली अक़ज़ाहुम अली। 1,24,000 सहाबा में अक़ज़ाहुम इन्हनि सभिनी में अक़ज़ा मुंहिंजो सुहिणो अली आहे। अक़ज़ा छा आहे? जंहिंखे चवंदा हो त काज़ी उल क़ुज़ात या जंहिंखे चवंदा हो त चीफ जस्टिस। मुस्तफ़ा फरमायो त मुंहिंजे सभिनी सहाबनि में काज़ी उल क़ुज़ात चीफ जस्टिस मुंहिंजो अली अथव। इहो सुहिणो अली आहे। माना एॾो एॾो मक़ाम सोणे अली साईं खे मिलियल आहे जेको अबू बकर खे बि न मिलियो, उमर उस्मान साईं जन खे बि न मिलियो। इहो एज़ाज़ हज़रत अली साईं खे। हर कंहिंजा पंहिंजा 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 मर्तबा ईमान आहिनि। हिन जा ते ॿोल पे ॿोलियमि अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सजी भलिया। अली वलिया वली अलिया अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सजी भलिया। अलीअ संदी इक़्तिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी। उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी। अबू बकर सां वफ़ा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी। उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी। रफ़ीक जन्नत वठण ॾुखिया वरी जे ॾिसबो सफ़ा सुखिया। रफ़ीक जन्नत वठण ॾुखिया वरी जे ॾिसबो सफ़ा सुखिया। शहादतुनि जा लटा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी। उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बिराज़ी खुदा बिराज़ी।